Biology, 9 क्लास लाइ Chapter 6 Lesson 4 Factors Affecting Enzymes Enzymes ते असरअंदाज थींदड़ अंतर आवां बायोलॉजी जो उस्ताद नजुल चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि फैक्टर्स अफेक्टिंग एक्टिविटी ऑफ एंजाइम्स जे कम ते असरअंदाज थींदड़ अंतर फैक्टर्स अफेक्टिंग एक्टिविटी ऑफ एंजाइम्स ते असरअंदाज थींदड़ अंतर Enzymes are very sensitive to the environment in which they work. Enzymes जिन हालतुनि में कमु कंदा आहिनि उन्हनि ॾांहुं हू तमामु घणा हसास थियनि था. Any factor that can change the chemistry or shape of enzyme molecule can affect its activity. को बि अंसर जेको मॉलिक्यूल जे शेप या केमिस्ट्रीअ खे तब्दील करे थो उन जे कमकार ते पिणु असर विझंदो आहे. Some of the factors that can affect the rate of enzyme action are being discussed next. कुझु अंसर जेके एंजाइम जी रफ़्तार ते असर विझनि था उन्हनि खे असां हाणे डिस्कस कंदासीं. मिसाल जे तौर ते गर्मी पद, सबस्ट्रेट कंसंट्रेशन ऐं pH. पहिरियों फैक्टर आहे टेम्परेचर. गर्मी पद जो एंजाइम जे एक्टिविटीअ ते असर पवंदो आहे. जीअं जीअं तव्हां पहिरियां गर्मी पद खे वधाईंदा वेंदव त एंजाइम जी एक्टिविटीअ में पिणु वाध थींदी. गर्मी जो दर्जो हिकिड़ो अहिड़ो ईंदो जिते एंजाइम जो कैटालाइटिक रिएक्शन्स पंहिंजी मैक्सिमम स्पीड ते हलंदा. उन गर्मी जे दर्जे खां जेकॾहिं तव्हां मथे वेंदव त पोइ एंजाइम जो कमु धकु खाईंदो. एंजाइम पाण जीअं त प्रोटीन्स मां ठहियल आहे तंहिंजे करे वधीक गर्मी जो दर्जो वाध खाईंदो त एंजाइम डीनेचर थी वेंदो, टुटी पवंदो. जीअं तव्हां अंडो तरींदा हो, अंडो प्रोटीन जो ठहियल हूंदो आहे, उन मां हिकिड़ो एम्ब्रियो ठहंदो आहे, ॿचो ॼणी सघे थो, पर जॾहिं उनखे तव्हां तरींदा आहियो उनखे तमामु घणी हीट ॾींदा आहियो त उहो डीनेचर थी वेंदो आहे. ईअं ई एंजाइम खे पिणु जेकॾहिं मैक्सिमम टेम्परेचर जेको उनजो ऑप्टिमम टेम्परेचर सॾिजे थो उन खां मथे तव्हां ॾींदवसि त उहो डीनेचर थी सघे थो. कॾहिं कॾहिं डीनेचर जेका एंजाइम जी थींदी आहे उहा वक़्ती तौर ते थींदी आहे, कॾहिं कॾहिं उहा परमानेंट थी वेंदी आहे. Increase in temperature speeds up the rate of enzyme catalyzed reactions but only to a point. गर्मीअ जे दर्जे में वाध एंजाइम जे कैटालाइटिक एक्शन में यानी रिएक्शन्स खे तेज़ करण में पिणु वाध आणींदी आहे, पर इहो गर्मी जो दर्जो हिकिड़ी हद ताईं वाध एंजाइम जे कम में वाध आणे सघे थो. Every enzyme works at its maximum rate at a specific temperature called as the optimum temperature for that enzyme. हर एंजाइम पंहिंजे ऑप्टिमम टेम्परेचर ते वधि में वधि एक्टिविटी ॾेखारींदो आहे. The optimum temperature for the maximum working speed of human enzyme is 37 degree centigrade. इंसान जे जिस्म जे अंदरि मौजूदु जेकी बि एंजाइम आहिनि उन्हनि जे लाइ ऑप्टिमम जेको टेम्परेचर थींदो आहे उहो ह्यूमन बॉडी जो टेम्परेचर थींदो आहे 37 डिग्री सेंटीग्रेड. उन ते ई हू पंहिंजो वधि में वधि कीमियाई अमल कंदा आहिनि पिया. When temperature rises to a certain limit, it provides kinetic energy for the reaction. गर्मी पद में इज़ाफ़ो सबस्ट्रेट ऐं एंजाइम जे विच में छा कंदो त टकराइजण जा इम्कान वधाईंदो आहे. हाणे एंजाइम हुजनि या सबस्ट्रेट हुजनि उहे मॉलिक्यूल्स जी सूरत में पिया हरकत कंदा आहिनि. उन्हनि जी हरकत जेतिरी घणी हूंदी ओतिरो एंजाइम ऐं सबस्ट्रेट जे मिलण जा इम्कान वधीक हूंदा. जीअं तव्हां टेम्परेचर वधाईंदव त उन्हनि जा कोलिजन्स बि वधंदा, उन्हनि जी हरकी तवानाई वधंदी, तंहिंजे करे उहे हिक ॿिए सां वधीक अंग में मिलंदा त ओतिरो रिएक्शन वधीक तेज़ थींदो. But when temperature is raised well above the optimum temperature, heat energy increases, the vibrations of atoms of enzyme and globular structure of enzyme is lost. पर जीअं तव्हां गर्मी पद खे ऑप्टिमम टेम्परेचर खां मथे कंदव त इहो एंजाइम जेके आहिनि उहे प्रोटीन्स जा ठहियल आहिनि, तंहिंजे करे छा थींदो त एंजाइम जा जेके एटम आहिनि उन्हनि जे विच में वाइब्रेशन्स पैदा थींदियूं ऐं एंजाइम जी जेका पंहिंजी ग्लोब्यूलर स्ट्रक्चर आहे उहा विञाइजी वेंदी. दिस इज़ नोन एज द डीनेचरेशन ऑफ एंजाइम. इनखे असां एंजाइम जी डीनेचरेशन चऊं था. डीनेचरेशन जे करे ॿ पॉसिबिलिटीज़ आहिनि त एंजाइम या त वक़्ती तौर ते डीनेचर थी वञे या परमानेंट तौर ते डीनेचर थी वञे ऐं उनजो कमु मुकमल ई बंदि थी वञे. ॿियो फैक्टर आहे सबस्ट्रेट कंसंट्रेशन. सबस्ट्रेट्स जी कंसंट्रेशन या उन्हनि जो मिक़दार. पहिरियां जीअं तव्हां तस्वीर में ॾिसो था त एंजाइम जेको आहे उहो घणो आहे पर सबस्ट्रेट थोरो आहे. त हाणे सबस्ट्रेट जॾहिं आहे ई थोरो त लाज़मी तौर ते प्रोडक्ट घटि मिलंदी. पर जीअं तव्हां अॻिते वधो था त तव्हां ॾिसो था त एंजाइम जेतिरो आहे
सबस्ट्रेट उन खां थोरो सवायो आहे। त हाणे हिते छा थींदो, तव्हांखे प्रोडक्ट वधीक मिलंदी, यानी एंजाइम जे कम करण जी रफ़्तार तेज़ थींदी, छो त जेको बि एंजाइम मौजूदु आहे उन्हनि सभिनी वटि सबस्ट्रेट मौजूदु आहे। पर जेकॾहिं तव्हां अञा वधीक कंसंट्रेशन सबस्ट्रेट जी वधाई, त हाणे छा थींदो, त एंजाइम तव्हांजा अॻु वाट जेके आहिनि उहे सेचुरेटेड आहिनि, सबस्ट्रेट तव्हां कमु कनि था पिया, तव्हांजी इज़ाफ़ी जेका सबस्ट्रेट कंसंट्रेशन आहे उहा वांदी हूंदी, तव्हांखे हाणे इते प्रोडक्ट कोन मिलंदी। जेतिरी प्रोडक्ट या जेतिरी रफ़्तार एंजाइम जी आहे ओतिरी ई तव्हांखे मिलंदी। सो जेकॾहिं हद खां वधीक तव्हां कंसंट्रेशन ॾियो था सबस्ट्रेट जी, त एंजाइम जेको आहे सेचुरेट थी वेंदो आहे। सेचुरेशन वारी पॉइंट खां अॻिते एंजाइम जी रफ़्तार कोन वधंदी। इंक्रीज इन सबस्ट्रेट कंसंट्रेशन इंक्रीज़िस द रेट ऑफ रिएक्शन। सबस्ट्रेट में जीअं तव्हां मिक़दार जो इज़ाफ़ो कंदव त रिएक्शन जी रफ़्तार में पिणु इज़ाफ़ो थींदो। If enzyme is kept constant and amount of substrate is increased, a point is reached where any further increase in substrate does not increase the rate of reaction anymore. जेकॾहिं एंजाइम जो मिक़दार कांस्टेंट रखियो वञे ऐं तव्हां सबस्ट्रेट जो मिक़दार वधाईंदा वञो त हिकिड़ी अहिड़ी पॉइंट ईंदी जिते तव्हांजे सबस्ट्रेट वधाइण सां रिएक्शन जी रफ़्तार कोन वधंदी। This state is called saturation of active sites and reaction rate does not increase. इन नुक़्ते खे असां चऊं था सेचुरेशन पॉइंट। हिते छा थींदो त एंजाइम जूं एक्टिव साइट्स जेके हूंदियूं उहे सबस्ट्रेट सां मुकमल तौर ते जुड़ियल हूंदियूं। हाणे को ख़ाली एंजाइम आहे कोन जो तव्हांखे रेट ऑफ रिएक्शन वधाए करे ॾे। इन सेचुरेशन पॉइंट ते तव्हांजे एंजाइम जी जेको रेट आहे रिएक्शन जो उहो पिणु कांस्टेंट थी वेंदो। टियों असां वटि फैक्टर आहे pH। Enzymes are also sensitive to pH due to their protein nature. Enzymes जीअं त प्रोटीन नेचर जा थींदा आहिनि, तंहिंजे करे उहे pH ॾांहुं पिणु हसास थियनि था। All enzymes work at their maximum rate at narrow range of pH. Enzymes जेके आहिनि उहे pH जी हिकिड़ी सोढ़ी रेंज में, हिकिड़ी लिमिटेड रेंज जे अंदरि पंहिंजो वधि में वधि कमु ॾेखारींदा आहिनि। The point where the enzyme is most active is known as optimum pH. ऐं जंहिं pH ते एंजाइम पंहिंजो वधि में वधि कमु ॾेखारे थो उन pH खे असां चऊं था ऑप्टिमम pH। मिसाल जे तौर ते असांजो मादो जंहिं मंझि एसिडिक सॉल्यूशन्स मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि पेप्सिन एंजाइम कमु कंदो आहे ऐं उहो लो pH ते कमु कंदो आहे, छो त पेप्सिन जेको आहे एसिडिक सॉल्यूशन में हूंदो आहे, स्लाइटली एसिडिक आहे, तंहिंजे करे उहो एसिडिक pH में ई कमु कंदो। ऐं वरी ट्रिप्सिन हिकिड़ो ॿियो एंजाइम आहे जेको असांजे इंटेस्टीन में कमु कंदो आहे, उहो वरी बेसिक pH में कमु कंदो आहे, छो त इंटेस्टीन जी अंदरि जेका pH आहे आंड्रे जी उहा बेसिक आहे। ट्रिप्सिन पिणु उन ई pH में कमु कंदो आहे। मोस्ट एंजाइम्स वर्क एट न्यूट्रल pH 7.4। घणा एंजाइम असांजे जिस्म जे अंदरि अहिड़ा आहिनि जेके न्यूट्रल pH ते कमु कंदा आहिनि, जीअं 7.4 हिकिड़ी न्यूट्रल pH आहे। असांजे वात मंझि जीअं सेलिवरी एंजाइम आहे उहे पिणु न्यूट्रल pH ते कमु कंदा आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हांजे मादे जी pH एसिडिक खां जेकॾहिं उहा बेसिक तरफ़ वञे थी त पेप्सिन एंजाइम जेको आहे डीनेचर थी वेंदो, या वरी असांजे आंड्रे जी जेका pH आहे उहा बेसिक हूंदी आहे, पर जेकॾहिं उहा एसिडिक थी वई त ट्रिप्सिन डीनेचर थी वेंदो। साॻे ई तरीक़े सां जीअं गर्मी पद जी ॻाल्हि कईसीं, ईअं ई pH में तव्हां जेकॾहिं ॾिसो था एंजाइम जेको आहे कमु करे थो उन जी जेका सूटेबल pH आहे उन ते उहो वधि में वधि एक्टिविटी ॾेखारींदो। उन सूटेबल pH खे असां चऊं था ऑप्टिमम pH। हाणे उन pH खां जेकॾहिं तव्हांजी pH वधी थी वञे या pH घटिजी थी वञे तॾहिं बि तव्हांजो जेको रेट ऑफ रिएक्शन आहे उहो घटि रहंदो। हेॾां pH घटि आहे तॾहिं बि तव्हां ॾिसो त रेट ऑफ रिएक्शन पिणु घटि आहे। हेॾां pH जेका आहे जेकर हिन खां मथे चढ़ी वई तॾहिं बि तव्हांजो एंजाइम जेको आहे कमु करणु छॾे वेंदो। ऑप्टिमम pH ते एंजाइम्स पंहिंजो भरपूर कमु कंदा आहिनि। Small changes in pH above or below the optimum does not cause a permanent change to the enzyme since the bonds can be reformed. Optimum pH खां जेकर pH थोरी मथे वई या थोरी हेठि आई तॾहिं बि एंजाइम छा थींदो त परमनेंट तौर ते उहो डीनेचर कोन थी वेंदो, छो त हुन जा जेके बांड आहिनि उहे इन pH जी तब्दीली सां वरी ॿीहर रीफॉर्म थी सघनि था। उन जी जेका जोड़ कहे बीह कहे शिकिल आहे उहा वरी साॻियो ई रीफॉर्म थी वेंदी। However, extreme changes in pH can cause enzymes to denature and permanently lose their function. पर जेकॾहिं pH में तमामु वॾी एक्सट्रीम हद ताईं का तब्दीली अचे थी त इन सां एंजाइम डीनेचर थी वेंदो
ऐं उहो पंहिंजो कमु मुकमल तौर ते विञाए छॾींदो। असांजो अॼोको लेक्चर एंजाइम्स एंड अफेक्टिंग फैक्टर्स हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।